अकेली छोकरी उते कीअं रहंदी? ही तेरा अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आया मुझे पंहिंजो अदाकार काजी अब्दुल सत्तार हमारे सिराए आयो मुझे यूट्यूब चैनल सत्तार काजी ब्लॉग। जी दोस्तों, मैं पंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काजी ब्लॉग में आयल तमाम दोस्तन के भलीकार चवां थो, भली करे आया जी करे आया, सदाई खुश हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि दियां चवंदा चवंदा रहो। इहा मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ नेक दुआऊं नेक तमन्नाऊं अवां दोस्तनि जे लाइ। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल वेरनि जी वस्ती, जेका अवां 13 किस्त ॾिसी चुका आहियो ऐं जन दोस्तनि खां किस्त नंबर 13 मिस थी वई आहे। उन बाबति अवां दोस्तनि खे पहुचे अवां दोस्तनि खे अपडेट उमीद कयां थो त मां दोस्तनि खे मुंहिंजी पूरी अपडेट तमामु सुठी लॻंदी। अगरि जेकॾहिं सुठी लॻे त हुन जे लाइ लाइक कमेंट करणु न विसारींदा ऐं ज़रूरु कमेंट कंदा कयो दोस्तों। अवां दोस्तनि जी महिरबानियूं लख तोड़ा लख लाइ कला करे सुठो हुजो, आबाद हुजो। तो दोस्तों, जेकॾहिं अवां मुंहिंजे हिन चैनल ते अञा ताईं मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो त जल्दी में प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे दबाए छॾियो त जीअं मुंहिंजा अचण वारी जेका वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं पहुचे, अवां खे मिले बहितरीन अपडेट। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां ॾिसी चुका हूंदव कई मजबूरी तहत अवां का मिस्त्री हुजे या पैकेज न हूंदो आहे या नेटवर्क जो मसइलो हूंदो आहे, जेकॾहिं अवां टीवीअ ते ड्रामो ॾिसंदा आहियो त टीवीअ ते अवां खे बि ड्रामो ॾिसण में न ईंदो आहे, लाइट जो मसइलो या ॿियो को फनी ख़राबी हुजण जे करे अवां खां इहे किस्तूं मिस थी वेंदियूं आहिनि। त सभ खां पहिरियां मां अवां दोस्तनि खे इहा अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि, मुंहिंजी कंदुसि तव्हांखे अपडेट तमामु भरी लॻंदी। त दोस्तों, किस्त नंबर 13 में जेको पहिरियों सीन लॻे थो उहो साले जो लॻे थो ऐं सीन जेको राति साले जेको राति जो हूंदा ई नहीं अचे निकिरे अचे थो पंहिंजे घर ऐं घर में अची दाख़िल थिए थो। जिन महिल खत थिए थो त खत सिधल सुतल जेको आहे सोधल खे ॾिसे थो त छिरकी वञे थो ऐं हुनखां पुछा करे थो त बानो आहे मुंहिंजो भाउ किथे आहिनि। जिते हू हुनखे चए थो त जेका सोधल हुनखे चए थो त हिते पुलिस जो पास जंहिं पुलिस इंस्पेक्टर तव्हांजे नंदन में अची विधो आहे, तव्हांजे न्याणी आहे, तव्हांजे भाउ खे पुलिस वठी वञे पई थी मतां, मां अची हुनजी जान छॾाई आहे। ऐं हाणे तोखे मां इहो अर्ज़ो करियां त ख़ान बहादुर ख़ान जो हुकुम आहे त तूं पुलिस जो पंहिंजे पान खे हवाले कर। त दोस्तों, इहो उनजो ऐं होॾां साले भरती तोखे ख़बर बि आहे त मुंहिंजे भाउ कंहिं वटि पहुता हुन केतिरो आहे ख़ान बहादुर ख़ान जी हवेली ते पहुतल आहे। जिते साले खे तमामु घणी ख़बर अचे थी ऐं साले हुनखे चए थो अहिड़ो केॾो कमु कयो थो, तोखे ख़बर ई आहे छोरो त कान इंसान आहे बल्कि हैवान आहे, हैवानियत जो पंहिंजो मुज़ाहिरो कंदो ऐं मुंहिंजी भेण खे अगरि कुझु थियो त मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदुसि। ऐं ॿिए पासे वरी चिबर जो जेको आहे ख़्यालु फ्लिश बैक लॻे थो जेको जवानी में हले वञे थो, उन्हीअ में जेको जेको मीर जाफ़र ख़ान जेको पीउ आहे उहो बि जेको आहे वॾेरो गिरफ़्तार बुर्दी आहे जंहिंमें डबल पार्ट आहिनि ऐं इहो पहिरियों ड्रामो आहे जंहिंमें गिरफ़्तार बुर्दे जा डबल पार्ट ॾेखारिया विया आहिनि। ऐं जेको आहे हुनखे ज़ुल्म करे थो जंहिंखे हू पंहिंजे वॾेरनि ते कंहिंखे तक कोन थी पवे चिबर खे, जंहिंजे करे चिबर जेको आहे वॾेरे जा माण्हू वॾेरे जो ताक़त हुनखे धमकाइनि था पिया। जेकॾहिं तूं असां वॾेरनि जे ख़िलाफ़ का बि अहिड़ी साज़िश कई या का बि अहिड़ी जेका बदतज़ीलता अल्फाज़ ॻाल्हाए त तुंहिंजो पेरनि खे निकिरी वञाणे मुंहिंजा वरी का चिबर था मोटींदा चिबर खे फ्लिश बैक लॻंदा रहंदा आहिनि। जेको क़ैद खाने में जेको हुते ॾाढा अचे थो ॾाढा हिनखे चए थो त हाणे तुंहिंजा फट ठीक थी विया आहिनि, हाणे तूं कमकार कर। त दोस्तों, ॿियो सीन लॻे थो वरी बानो ऐं बानो जे भाउ जो जेको हवेली में वेठल हूंदा आहिनि ऐं उहे सोचींदा आहिनि त असां केॾा वेंदासीं। दोस्तों, उहे पंहिंजो ख़्यालनि में घुमंदा आहिनि, हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि त हाणे छा कजे ऐं हुतां निकिरण जी कोशिशि कंदा आहिनि। भानो पंहिंजे भाउ खे चवंदो आहे तूं वञी आराम कर ऐं आराम करण जे लाइ हली वेंदो आहे। ऐं मथां जेको आहे शेरोज़ ख़ान जेको हुन मथां हमिलो कंदो आहे हुनजे मुंहं ते हथु रखी करे हुनखे हुतां खणी वञण जी कोशिशि कंदो आहे
उहो सारो जेको सीन आहे उहो फ्लैश बैक में ईंदो आहे, छो त आमिर खान बहादुर खान जी घरवारी आहे, उहा ख़्यालु ॾिसंदी आहे, उहो ख़्वाब ॾिसंदी पवंदी आहे त फिरकी टपरी थी वञे जिते खान बहादुर खान खे पुछंदो आहे त छा थियो, जंहिंजे करे रुख़सार बेगम थींदी आहे त मूं हिकिड़ो भराइतो ख़्वाब ॾिठो आहे ऐं जेको आहे सुभाणे थींदे ई जेको आहे बानो खे तव्हां मुकरण जी जेको आहे प्लानिंग कंदी आहे ऐं सुबुह जो जेको आहे उन्हनि खे चवंदी आहे त कीअं बि करे जेको आहे बानो खे जी भाउ खे पंहिंजे मुकरण वठी सघे थो। त दोस्तो हीअ पूरी अपडेट जेका मां अव्हां दोस्तनि खे पहुचाई, मां उमेद कयां थो त मुंहिंजी हीअ पूरी अपडेट अव्हांखे तमामु घणी भली लॻे थी। हुन खां पोइ हिकिड़ो गामण वारनि जो सीन लॻे थो, गामण जी माउ गामण जी मासी जेके गामण खे टोकींदा आहिनि ऐं हुनखे जेको आहे गामण जी जेका माउ आहे उनखे नौकरानी खे चवंदी आहे त हाणे ॾिसी आहे तूं शेरोज़ खान जी माउ जो जेको आहे भेरो ख़तमु थी वियो आहे त हाणे तूं ओॾां वञ ऐं सॼे ॾींहुं घर में वेठी वांदी मानी खाइण थी पई ऐं हुननि जो पाण में भेरो ॾेखारे वञे, तमामु ज़बरदस्त शोक सीरियल वञे पई। ऐं अव्हां दोस्त हिन जे बारे में का ॻाल्हि ॾियणु चाहियो था, कमेंट करणु चाहियो था, कोई इन मशवरो कोई अहिड़ो सजेशन ॾियणु चाहियो था त तव्हां बग़ैर कंहिं झिझक जे कहिड़े शहर खां असांजो जामो ॾिसो था पिया, कहिड़ी सिटीअ खां पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो ऐं पंहिंजी जेका ज़ात लिखी कमेंट कयो त जीअं असां अव्हांजो हीउ पैगाम उन्हनि दोस्तनि ताईं टिनी प्यारनि ताईं ऐं असांजे इनडायरेक्ट करण ताईं असां अव्हांजो हीउ पैगाम पहुचायूं। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टिकंदा चढ़ंदा रहो, इहा ई असांजी दुआ आहे अव्हां दोस्तनि जे लाइ। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी दोस्तो, पंहिंजो ख्यालु रखंदा, पंहिंजे पाड़े वारनि जो ख्यालु रखंदा। पाकिस्तान जिंदाबाद, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधिया मारवाड़ा, ये सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ संजा सिंधी, सिराइकी, पंजाबी, उर्दू, बुरेकी, बलोची, मारवाड़ी, थरी जेके बि असांजा हीअ पीढ़ी प्यारा आहिनि सिंध में रहंदड़ या ॿाहिरि मुल्क में रहंदड़ या कतर, दुबई, सऊदिया, ईरान, इराक, जहिड़े बि मुल्कनि में रहनि था पिया, अलाह करे ख़ुशि हुजनि, अलाह साईं जेके मुसाफ़िर रहनि था उन्हनि जो बि ख़ैरु करे ऐं जेके जेके दोस्तनि खे हीअ आवाज़ ॿुधनि था पिया त अलाह करे उहे बि ख़ुशि हुजनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। वरी मिलूं त ॿिए वीडियो जे लाइ, तेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा, जुदा न फिदा, पाकिस्तान जिंदाबाद, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधिया मारवाड़ा, पंहिंजो ख्यालु रखंदा, पंहिंजे पाड़े वारनि जो ख्यालु रखंदा, पंहिंजे नियाणियुनि खे तवजो ॾींदा, पंहिंजे वक़्तु पंहिंजी जमायत पढ़ंदा करो त जीअं अलाह सां अव्हांखे जेको अदर ॾियो। ऐं मां हर मैसेज अव्हां दोस्तनि में शेयर कंदो आहियां त जीअं को दोस्त मुंहिंजो हिकिड़े मैसेज अगरि कंहिं दोस्त अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। हींअर मां कंहिं ॿिए शहर में वेठल आहियां ऐं जोर शराब तमामु घणो आहे, जंहिंजे करे मां अव्हां दोस्तनि खां माज़रत करां थो पियो। टाइम खपा थो रहे, अव्हां दोस्तनि खे वीडियो ॾियण जे लाइ ही महिनत करणी पवंदी आहे। अव्हां दोस्त मूंखे लाइक कमेंट कंदा ऐं आख़िर ताईं हिन जी वीडियो खे वॉच कंदा। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि आबाद हुजे। वरी मिलां त ॿिए वीडियो जे लाइ, अलाह हाफ़िज़।